नाज़रीन, ठटे वेझो कोयले जी खाण रही पवण करे बपोर ते दबजी फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी ठटे जो रिपोर्टर उमर कुंभार। जी उमर, वधीक अपडेट कजो। जी वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ओंगर लॻ पराचा कूल माइनर में जेको सो पोरी तो कोयलो कढी रहिया हुआ त खाण ढही पट पवण सबबि कई पोरियत दॿजी विया, जिन मां उते जे मक़ामी माण्हुनि रेस्क्यू करे ॿिनि पोरियतनि खे कढियो, पर जिन जी फौत थियण जी तस्दीक कई वई। फौतियुनि में उबैदुल्ला अब्दुल्ला जेके KPK रहवासी आहिनि, जिन खे पराचा कूल माइनर जे मालिक ॿिन्ही जा लाश खणाए हैदराबाद रवानो। ऐं ॿुधायो वञे पियो त कुझु ॿिया बि पोरियत अंदरि दॿियल आहिनि, जिन खे मक़ामी माण्हू पंहिंजी मदद पाण ते कढण जी कोशिश करे रहिया आहिनि। ओंगर पुलिस ॿुधायो त ॿिनि फौतियुनि जी तस्दीक थी चुकी आहे, जिन खे हैदराबाद रवानो कयो वियो आहे ऐं वधीक जांच करे रहिया आहियूं त बार बार जेको सो कोयले जी खाण में मज़दूर दॿजी फौत थी वञनि था, पर मालिक हिननि जे बचाव लाइ कुझु नथा कनि। ऐं वधीक पुलिस ॿुधायो त ॿुधण में अचे पियो त कुझु वधीक पोरियत बि दॿियल आहिनि, जिन खे मक़ामी तरह सां जेको सो कोयलो हटाए करे हुननि खे कढण जी कोशिश कई पई वञे। जी उमर, अवांजी महिरबानी।